नाज़रीन, बदीन में बि लगातार बरसात सबब शहर जा मुख़्तलिफ़ इलाक़ा पानी हेठ अची विया, जंहिं करे रहवासी परेशान थी विया आहिनि। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे अली मोहम्मद शाहानी। जी बिल्कुल, सॼे मुल्क जी बदीन में मुसलसल ॿिनि ॾींहंनि खां वसंदड़ जेका बरसात आहे, बरसात जो जेको केॾीमहिल हल्की त कॾहिं घटि त कॾहिं वधि तेज़ बरसात वसण जे करे बदीन जा जेके मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि, जेके हेठियां इलाइक़ा आहिनि, ख़ासि करे चांडिया नगर आहे, ग़रीबाबाद आहे, आबिद टाउन जा ॿिया इलाइक़ा आहिनि, उहे पाणी हेठि अची विया आहिनि। जेके उते जा रहवासी आहिनि, जेके शहरी आहिनि, उन्हनि जे घरनि में पाणी दाख़िल थी वियो आहे। ऐं जॾहिं त ड्रेनेज जो मुसलसल जेको आहे सो ज़िले इंतिज़ामिया तरफ़ां उनजी सफ़ाई न करण जे करे, ज़िले इंतिज़ामिया तरफ़ां अञा ताईं उनजी परघोड़ न लहण जे करे जेको शहर मुकमल तौर पाणी हेठि अची वियो। बरसाती पाणी हेठि अचण जे करे जेके मुख़्तलिफ़ ईंदड़ वेंदड़ जेके रोड आहिनि, जेके मुख़्तलिफ़ गलियूं आहिनि, रस्ता आहिनि, उहे पाणी हेठि अची विया आहिनि। जॾहिं त ॿिए तरफ़ ॾिसिजे त बाराड़ी जा जेके रोड रस्ता आहिनि मुकमल पाणी हेठि अची विया आहिनि। बाराड़ियुनि ते जेके ईंदड़ वेंदड़ जेके गाॾियूं आहिनि, उहे बि जेको आहे सो शहर तरफ़ अची न सघियूं आहिनि। इन तरफ़ जेकॾहिं ॿिए तरफ़ ॾिसिजे त बदीन में बरसाति पवण खां पोइ बिजली जेको आहे सो उनजो बि निज़ाम दरम बरम थी चुको आहे। इन हवाले सां जेकॾहिं ॾिसिजे रेन एमरजेंसी नाफ़िज़ करण बावजूद बि ज़िले इंतिज़ामिया तरफ़ां बदीन जे शहरनि जी अञा ताईं का परघोड़ न लधी वई आहे। बदीन जे समूरनि रोडनि ते शहर मुख़्तलिफ़ शहरनि पहाड़नि गलियुनि में पाणी पीअण बावजूद अञा ताईं म्यूनिसिपल कमेटी, पब्लिक हेल्थ या ज़िले इंतिज़ामिया तरफ़ां उहो जेको पाणी बरसाति जो पाणी निकाल न करण जे ख़िलाफ़ हिते जे शहरियुनि तरफ़ां बि जेको ऐवानी सहाफ़त अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो आयो वियो आहे। गाज़ियाबा पुल खे मुकमल तौर बंदि कयो वियो आहे। ॿिए तरफ़ जेकॾहिं ॾिसिजे त बदीन जे इंतिज़ामिया तरफ़ां हेॾी बरसाति, हेॾी तेज़ रफ़्तार बारिश हुजण बावजूद अञा ताईं बि माण्हुनि जी परघोड़ लहण या का किथे एमरजेंसी बुनियाद ते का कैंप क़ाइमु करे सार न लधी वई आहे, जंहिंजे करे हिते जे रहवासियुनि सिंध हुकूमत खां फौरी तौर नोटिस वठण जो मुतालबो कयो आहे।